फैज़ भरचूनी शरीफ जो आहे पूरे पाकिस्तान में मौला मकबूल कई आहे अरब इराक ऐं अकाबिर अहले सुन्नत के मुतवाना गुज़ारिश कंदा से अल्लाह अल्लाह जे रसूल जे वास्ते जमात अहले सुन्नत के ये मुतफिक हुई ये मुतफिक फर्ज आयद के थो त असा पाण में इत्तेहाद करूं पाण में मुतफिक औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह जे रतदरे में मरकज़ी जमायत अहले सुन्नत हलफ़ बरदारी जो प्रोग्राम रखियो आहे जंहिंमें असांजा सिंध जा क़ाइदीन मरकज़ी जमायत अहले सुन्नत जा अॻवान ऐं डिवीज़न लाणकणे जा अॻवान ऐं ज़िला लाणकणे जा अॻवान जेके अल्हम्दुलिल्लाह असांजे हिन स्टेट ते तशरीफ़ फरमा थिया आहिनि असां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं जो माशाअल्लाह हिन पिंडाल में तशरीफ़ फरमा थिया आहिनि उन्हनि जूं महिरबानियूं जेके आयल महिमान असां सभिनी जा शुक्रगुज़ार। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त असां मरकज़ी जमायत अहले सुन्नत पाकिस्तान तरफ़ां मां मरकज़ जो सरपंच आला डिवीज़न लाड़काणा ऐं साईं नायब सदर सिंध शफ़ीक रहमान सुमरो साहब मखदूम ऐं साईं मुज़म्मल शाह सैयद ऐं ॿिया आलिम बुज़ुर्ग सभु अॼु मरकज़ जमायत तरफ़ां रते दरे में शरीक थिया आहियूं। मरकज़ जमायत छो थी सभु सुन्नत जमायत जेके बि जमायतूं असांजूं आहिनि सुन्नी जहिड़ियूं सुन्नी तरीक़ हुजे जेके बि सुन्नियूं आहिनि उन सभिनी खे मिलाए असां हिकु मरकज़ जमायत तयारु थी आहे सुन्नत जमायत जी। असां सभिनी सुन्नी जमायत खे ज़ोर अपील ई था कयूं त सभु हिकु प्लेटफॉर्म ते थी पंहिंजी सुन्नी जमायत खे मज़बूत रहमानिर रहीम। जीअं त अॼु रते दरे शहर जे अंदरि हिन शादी हाल में मरकज़ी जमात अहले सुन्नत तालके रते दरे जी हलफ़ बरदारी जो प्रोग्राम आहे ऐं मरकज़ी जमात अहले सुन्नत सिटी रते दरे जी हलफ़ बरदारी जी तक़रीब आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजा मरकज़ी जमात अहले सुन्नत जा डिवीज़न जी पूरी क़यादत ज़िले लाड़काणे जी क़यादत मौजूदु आहे। अॼु हे हलफ़ बरदारी खां बाद इंशाअल्लाह ताला रते दरे जे अंदरि मरकज़ी जमात अहले सुन्नत जो सुठे नमूने कमु थींदो ऐं मरकज़ी जमात अहले सुन्नत जमियत उलमा पाकिस्तान जी हिकिड़ी मज़हबी विंग आहे, मज़हबी लश्कर आहे। मरकज़ी जमात अहले सुन्नत पूरे पाकिस्तान जे अंदरि जेको कमु करे रही आहे उहो सभिनी खे ख़बर आहे, सभई बख़ूबी वाक़ुफ़ु आहे।